साईं पाण ॿिए भॻवाननि जी पूॼा धूप ॿारे करे जोत जॻाए करे या प्रसाद जे रूप में भोग लॻाए करे कंदा आहियूं, पर पाण भॻवान श्री झूलेलाल जी पूॼा पूज्य बहिराणा साहिब जे रूप में छो कंदा आहियूं? जीअं त ॿिनि भॻवाननि जी पूॼा पाण जोत ॿारे करे भोग लॻाए करे धूप बत्ती अगरबत्ती जॻाए करे पाण कंदा ई आहियूं। भॻवान झूलेलाल जी पूॼा बि ईअं थींदी आहे, पर बहिराणे साहिब जो जेको महत्व भॻवान झूलेलाल साईं इन करे ॿुधायो अथई कि जेको जल जे जीवन खे तृप्त करे थो, ईअं सम्झो कि उन मूंखे तृप्त कई। बहिराणे जो अर्थ आहे बहिर धन आणो, बहिरू जो अर्थ जल, आणियो मतिलबु अनाज। कथा में दृष्टांत ईंदो आहे कि भॻवान झूलेलाल साईं अवतार वठण खां पोइ पंहिंजे माउ जो स्तनपान न पिया करनि। तेॾी महिल माता देवकीअ भॻवान झूलेलाल जो मुख खोलियईं त मुख जे अंदरि जल जा जीव दरिया छा, त माता देवकी सम्झी वई कि मुंहिंजो बालक वरुण जो अवतार आहे, मुंहिंजो बालक चाहे थो कि मां जल जीवन खे तृप्त कयां, इन खां पोइ मुंहिंजो बालक खीर पीअंदो। त माता देवकीअ दरिया शाह में अटो ॻोहे करे मोदक तयारु कई, फल फ्रूट पताशा छुहारा काफ़ी सारियूं शयूं दरिया शाह में अर्पण कई ऐं उतां जल खणी करे पंहिंजे बालक खे उहो जल पीआरई। इन खां पोइ लाल साईं पंहिंजे माउ जो खीर पीअणु चालू कई। उन ॾींहं खां वठी करे बहिराणे साहिब जी प्रथा चालू थी वई। यानी बहिराणे जो अर्थ इहो आहे कि जल जीवन खे तृप्त करणु, जल जा जीव तृप्त थिया, सम्झो कि भॻवान झूलेलाल साईं तृप्त थिया।